चो गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपाल। पूरन कृपाल। कीअं न असां नाला भगवान जा रखण खपन। ॿारन जो नालो जॾहिं भी कोई कढाईंदा आहिनि महाराज खां या पंहिंजी कंहिं संतन खां पुछंदा आहिनि या गुरु ग्रंथ साहिब मां कढाईंदा आहिनि त उन्हनि ॿारनि जो नालो भगवान जे नाले ते ई रखणु खपे। उन सां ज़िंदगीअ में ॾाढो फ़ाइदो थींदो आहे, सॼे परिवार खे फ़ाइदो थींदो आहे। जीअं असां पंहिंजे बालक जो नालो अगरि कृष्ण रखियोसीं या राम रखियोसीं, गोविंद रखियोसीं, हरि रखियोसीं, गोपाल रखियोसीं, दामोदर वासुदेव रखियोसीं तो सॼी परिवार खे उन जी नाम जी सिमरन जो फल मिलंदो। छोकी ईअं त पुत्र हेत नारायण कयो, तव्हां ॿुधी आहे कथा कि पुट खे यादि पियो करे नारायण, नारायण चई त भगवान जे वैकुंठ में उनखे स्थान मिलियो। जहिड़ा जहिड़ा कर्म, जहिड़ा स्वभाव, उहो नालो भी पवित्र थी वेंदो आहे। जे पंहिंजे ॿार जो नालो तव्हां राम रखो, कृष्ण रखो, हरि रखो, नारायण रखो, पंहिंजे ॿार जो नालो अॼु ताईं कंहिं ॿुधो अथव रावण रखियो हुजे? अगर र अखर ते निकिरे त कोई रखंदो छा रावण? क अखर ते निकिरे कोई कंस रखंदो छा पंहिंजे ॿार जो नालो? द अक्षर ते निकिरे त कोई दुर्योधन रखंदो छा? न रखंदो। जबकि इहे नाला ख़राब न हुया, उन्हनि जी भी त काई माता हूंदी न। रावण जी, दुर्योधन जी, कंस जी, उन्हनि जी भी त काई माता हूंदी। उन सिक सां उन ॿार जो नालो रखियो हूंदो, पर उन्हनि ॿारनि अॻिते हली अहिड़ा कर्म कया कि असां उन जो नालो ज़बान सां खणण भी पसंदि न कंदा आहियूं त पंहिंजे ॿारनि ते उन्हनि जो नालो काॾो रखंदासीं? कर्म जे अनुसार उन्हनि जो नालो ईअं थियो। कर्म जे अनुसार साईं कंवरराम जो नालो आदरणीय थी वियो। साईं कंवरराम साहिब या ॿिया अनेक जेके भी संत महात्मा थिया आहिनि, दानी थिया आहिनि, के वीर थिया आहिनि, के संत थिया आहिनि, के सिपाही थिया आहिनि, त उन्हनि जो नालो उन्हनि जे कर्म जे करे प्रसिद्ध भी थी वियो ऐं प्यारो भी थो लॻे। ऐं भगवान जो नालो रखण सां सॼी घर जो भलो थींदो आहे, सभिनी जो भलो थींदो आहे। जेको भी उन जो नालो खणंदो, उनखे सॾु कंदो, उनखे भगवान जे नाले जपण जो ई फल मिलंदो। एक सुंदर कहावत है असांजी सिंधीअ में कि जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। छा आहे चओ? इन जो हिंदीअ में सरल अर्थ तो जैसी दृष्टि वैसी सृष्टि। जहिड़ी तुझी नज़र आहे ओड़ो तोखे संसार नज़र ईंदो। हाणे तू सोच कि तुंहिंजी नज़र कहिड़ी आहे। श्री कृष्ण भगवान हिकु दफ़ो दुर्योधन के ऐं युधिष्ठिर खे ॿिन्ही खे चयो भई हिकु कमु कयो, असांजे इन सॼे शहर में, सॼी प्रजा में केतिरा माण्हू सुठा आहिनि ऐं केतिरा माण्हू ख़राब आहिनि, जिन जो स्वभाव ठीक न आहे। उन्हनि जो नाला लिखो। हिक पासे जेके सुठा माण्हू शुभ कर्म था कनि,
शुभ आचरण आहे, सुठो नालो आहे उन्हनि जो, उन्हनि जा नाला लिखो। ऐं हिक पासे जेके माण्हू सुठा न आहिनि, जंहिंजा कर्म सुठा न आहिनि, जंहिंजो व्यवहार सुठो न आहे, उन्हनि जो नालो लिखो। भगवान ॿिन्ही ते कमु ॾिनो, युधिष्ठिर खे बि दुर्योधन खे बि। चओ जय श्री कृष्ण। सॼो ॾींहुं ॿई उन कम में लॻी विया। शाम जो श्री कृष्ण भगवान वटि आया। पहिरियों आयो दुर्योधन, वॾी हीअ चिठी खणी आयो, पत्र खणी आयो, सभु नाला लिखियल हुया। भगवान पढ़िया, सॼी शहर जा सभु नाला, जंहिंसां जंहिंसां मुलाक़ात कई, जंहिंसां जंहिंसां मुलाक़ात कई, उन्हनि जा नाला लिखंदो वियो, लिखी करे खणी आयो। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान खे चई, प्रभु हे वठो। भगवान चयो, सभु हिक ई पन्ने में तो हिक ई लिस्ट में नाला लिखिया आहिनि। ॿियो हे चईंसि, प्रभु हे सभु नाला उहे अथव जेके चोर, बदमाश, शैतान, भिकार माण्हू आहिनि। चई ॿियो सुठा माण्हू? चई सुठो माण्हू कोई आहे ई न शहर में। सभु बेईमान आहिनि, सभु चोर आहिनि, सभु ठग आहिनि। हिकु बि सुठो माण्हू मूंखे त नज़र ई न आयो। कंहिं चयो? हा। थोड़ी देर खां पोइ युधिष्ठिर आयो, पांडवनि जो वॾो भाउ। भगवान खे अची करे ॾिनई कागज़, उन बि हिकु ई ॾिनो, हिकु ई लिस्ट। अरे छो बि? चई हे कहिड़ा नाला आहिनि? चई प्रभु हे जेके असांजे शहर में रहनि था, जेके ॾाढा सुठा इंसान आहिनि, सभु सुठी कम में लॻा पिया आहिनि। कोई हवन तो करे, कोई यज्ञ तो करे, कोई विर्त तो रखे, कोई नियम तो करे, कोई भक्ति तो करे, कोई वीचारो पंहिंजे परिवार जी पालना लाइ महिनत मज़दूरी तो करे। सॼी शहर में मां सभिनी सां मिलियो आहियां प्रभु, हिक हिक जो नालो लिखियो आहे, हिक हिक जो कहिड़ो कमु आहे उहो बि लिखियो आहे, परंतु ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा सुठा सभु। चई अरे सभु नाला त उहे ई आहिनि जेके दुर्योधन लिखी आयो आहे, उहे ई नाला युधिष्ठिर बि लिखी आयो आहे। पर दुर्योधन तो चए इहे सभु चोर आहिनि, सभु बेईमान आहिनि, सभु ठग आहिनि, सभु जुआरी आहिनि। ऐं ही युधिष्ठिर भैया तो चवे कि भगवान सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि। हो चए तो सॼे शहर में हिकु बि माण्हू सुठो मूंखे न मिलियो। ऐं हे तो चए सॼे शहर में हिकु बि माण्हू ख़राब न मिलियो, माण्हू उहे ई। भगवान चएसि तो युधिष्ठिर सभु माण्हू सुठा आहिनि, हिकु बि ख़राब नज़र न आए। प्रभु अगरि अवगुण ॾिसां त मूं में कुझु अवगुण आहिनि। मां पंहिंजो नालो लिखियो आहे हिकु पासे कि हिन शहर में अगरि कोई घटि समझदार आहे ऐं घटि सुठे वीचारनि वारो आहे या जंहिं में काई कमी आहे त उहो इंसान मां आहियां। भगवान मूं में काफ़ी कमियूं आहिनि, मूंखे कृपा कयो तव्हां मुंहिंजी उहे कमियूं दूरि थियनि। मूं में अवगुण आहिनि कुझु भगवान, उहे दूरि थियनि। भगवान गले सां लॻायो युधिष्ठिर खे, युधिष्ठिर तुंहिंजी ॾाढी नेक दृष्टि आहे, तुंहिंजी पवित्र दृष्टि आहे, त तोखे सॼो शहर पवित्र तो नज़र अचे। ऐं हेॾो हे दुर्योधन उन्हनि माण्हुनि खे चए तो हे सभु ख़राबु आहिनि, तूं चए तो सभु सुठा आहिनि। त जहिड़ी असांजी नज़र हूंदी आहे ओड़ो संसार नज़र ईंदो आहे। जहिड़ी असांजी नियत ओड़ो ई असांखे फल मिलंदो आहे। भगवान असांखे मानुष तन ॾिनो आहे, इन मानुष तन में कोई मानुष हूंदा आहिनि, कोई वरी मानुष तन में ई देवता हूंदा अथव। तव्हां महसूस कयो हूंदो कंहिंजो सुभाउ असांखे ॾाढो वणंदो आहे, उन्हनि खे असां चाहींदा आहियूं, उन्हनि जी असां इज़त कंदा आहियूं, उन्हनि जो असां सत्कार कंदा आहियूं, उन्हनि खे असां पेरी पवंदा आहियूं। यानी आहिनि त उहे मनुष्य जी शरीर में,
पर थोड़ो उन्हनि जो स्तर ऊंचो आहे, देवता जे समान आहिनि। ऐं उन खां अञा वधीक जेके संतनि वांगुरु साईं कंवरराम साहिब वांगुरु पंहिंजो जीवन परोपकार में लॻाए था छॾनि, संतनि वांगे सतपुरुषनि वांगे पंहिंजो जीवन संगत जी सेवा में था लॻाए छॾनि, गुरु अर्जन देव वांगे। उहे आहिनि त मानुष तन में, पर देवता खां बि थोड़ो मथे स्तर ते भगवान जो रूप आहिनि। तॾहिं असां उन्हनि खे भगवान करे मञींदा आहियूं, संतनि खे सतगुरनि खे भई ईश्वर जो रूप आहिनि। अच्छा, हाणे मनुष्य खां हेठि अचो त आहिनि त मनुष्य जे शरीर में, पर कंहिंखे कंहिंखे एॾो क्रोध हूंदो आहे, एॾो क्रोध हूंदो आहे, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उन्हनि खे गुस्सो ईंदो आहे, ऐं सभु जाॾे बि उहो माण्हू वेंदो आहे त उन खां सभु ॾकंदा रहंदा आहिनि। त उहो आहे त मनुष्य जे शरीर में, पर उहो मनुष्य चवण जे लाइक़ु न आहे, उहो जानवर जे समान आहे। उनखे शेर जे समान चइजे या कुत्ते जे समान चइजे त कोई वॾी ॻाल्हि न आहे। कोई आहे त मनुष्य जे शरीर में, पर हले ईअं तो हाथीअ वांगुरु, एॾो अहंकार, एॾो अहंकार, त उहो आहे त मनुष्य पर हाथी। ऐं कोई कोई अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे ॾींहं राति सिर्फ़ु पराई निंदिया, पराई पचर, पराई निंदिया, पराई पचर, पराई ॻाल्हियूं। उहो आहे त मनुष्य जे शरीर में, पर छा आहे? भोलेनाथ जो हार, नांग। करतूत पशु की मानुष जाते, दूत पशु की मानुष जाते, लोक पचारा करे दिन राते। लोक पचारा करे दिन रात। तव्हां सब सत्संगी आयो, तव्हां सब ज्ञानवान आयो, भक्तिवान आयो, तव्हां सब गुरुअ जी शरण में आयो, भगवान जी शरण में आयो, पर जंहिंमहिल बि तव्हां सां कोई वाहियात फालतू ॻाल्हियूं करे त समझी वञिजो आहे त मनुष्य, पर पासे थी वञिजो। कीअं भॼी वेंदा आहियो नांग खे ॾिसी? नांग ॾिसंदव त भॼी वेंदव न? हा, कि न बीह रहंदसि साम्हूं हीअं, हा अच ॾिसूं था तोखे? न बाबा पासो कर, हथ जोड़, परे थी वञ। करतूत पशु की मानुष जाते, करतूत पशु की मानुष जात। भगवान चोलो त मनुष्य जो ॾिनो अथसि, परंतु उन जा कर्म नांग जहिड़ा। सदाई तो पियो मुख मों जहर निकिरे। अरे आम माण्हूअ जी त बुराई करे ई करे थो, पर जेके वीचारा सुठा माण्हू आहिनि उन्हनि जी बि तो बुराई करे, उन्हनि जी बि तो निंदा करे। उन्हनि खां पासो करणो पवंदो। उन्हनि खे असां ठीकु न करे सघंदासीं, असां में ताक़त न आहे कि असां उन्हनि खे सुधारे सघूं या उन्हनि जो स्वभाव बदिले सघूं। स्वभाव कंहिंजो बि बदिलणु ताक़त वारी ॻाल्हि न आहे। कंहिंजो बि स्वभाव बदिलणु ॾाढो मुश्किल, ॾाढो मुश्किल, ॾाढो कठिन कमु आहे। इन स्वभाव जे करे ई कोई देवता आहे, कोई राक्षस आहे। इन स्वभाव जे करे ई कोई इंसान आहे त कोई भगवान आहे। देवताउनि जी बि मीटिंग थींदी आहे, पंचायत थींदी आहे, उन में मुख्य ब्रह्मा आहिनि ऐं मुख्य भोलेनाथ आहिनि। हिकु दफ़ो अच्छा, भोलेनाथ अहिड़ा आहिनि भोला भाला कि उन्हनि सां सभु जुड़ियल आहिनि, ब्रह्मा सां बि सभु जुड़ियल आहिनि। उन्हनि खे राक्षस बि मञींदा आहिनि त देवता बि मञींदा आहिनि। राक्षस बि पंहिंजो अधिकार सम्झंदा आहिनि कि असांजे पिता आहे ब्रह्मा। उहे तपस्या कंदा आहिनि त ब्रह्मा जी कंदा आहिनि। हिकु दफ़ो काई पंचायत हुई, ब्रह्मा वेठा हुया, भोलेनाथ बि वेठा हुया, सभु देवताऊं बि वेठा हुआ, उन्हनि सां गॾु वॾा वॾा बलवान राक्षस बि वेठा।
अचानक हलंदे हलंदे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पंचायत में, दुनिया भर जूं केतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। जंहिं ॻाल्हि ते फ़ैसिलो करणो हूंदो आहे, जंहिं ॻाल्हि ते कमु करणो हूंदो आहे, उहा ॻाल्हि उते रहिजी वेंदी आहे, 50 ॿियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि। पोइ उन ॻाल्हि ते कंहिं महिल बहस थी वेंदी आहे, कंहिं महिल झगड़ो थी वेंदो आहे। त हेॾो देवता वेठा, त देवता त वीचारा बसि चुप करे वेहंदा, शांत, भई जीअं ब्रह्मा पिता आज्ञा करे, जीअं भोलेनाथ आज्ञा करे, जीअं प्रभु नारायण आज्ञा करे। ऐं राक्षस पंहिंजी हलाईंदा। कंहिं राक्षस ॾिठो कि गणपति वेठा आहिनि सिंघासन ते, चयूं ही गणपति जी पूजा छो थी थिए? जीअं ॿिया सभु देवताऊं आहिनि, तीअं असां राक्षस बि आहियूं। ब्रह्मा जी पूजा थिए, भोलेनाथ जी थिए, ठीकु आहे, नारायण जी थिए, वरी गणपति जी पूजा छो शुरू कराई अथव? राक्षस पिया चवनि। जाते काथे देवी देवताउनि जी पूजा थी थिए, हाणे अॻिते ब्रह्मा जी पिता खे चवण लॻा, ब्रह्मा पिताजी हाणे नियम ठाहियो कि असां मां बि हिकु हिकु कोई राक्षस बीहारियो पूजा में, उन खे बि स्थान मिलणु खपे। कंदव शादी वादी थिए, जेके ॾेव रखंदा आहियो, उनमें गणपति राजा देवताऊं रखंदव, लक्ष्मी रखंदव, या ॾियारीअ में पूजा कंदा आहियो सरस्वती गणपति, ऐं ॿियो छा रखंदा आहियो, लक्ष्मी माता। त जेका जेका कंहिं बि शुभ कार्य में पूजा कंदा आहियो त रखंदव छा? कोई रावण बि रखूं मूर्ति, हिकु कंस जी बि रखूं, शिषपाल जी रखूं, दंत वक्र जी रखूं। राक्षस गरम थी विया, चयूं असांजी बि पूजा थियणु खपे। ब्रह्मा ॾकी वियो, भई गरम थी विया आहिनि, हाणे न गड़बड़ करे छॾनि। त चयूं ठीकु आहे, इन जो फ़ैसिलो सुभाणे कंदासीं, ऐं सुभाणे तव्हां सभिनी खे हिकु सामूहिक भोजन तो ॾिनो वञे, उन भोजन में तव्हां सभई अचिजो। सभु ख़ुशि थी विया, चयूं सुभाणे फ़ैसिलो थींदो, सुभाणे खां जेके जेके देवताउनि जी पूजा थींदी आहे, गणपतिअ जी, लक्ष्मीअ जी, सभिनी देवी देवताउनि जी, तीअं असां राक्षसनि जी बि पूजा थींदी। राक्षस ख़ुशि थियण लॻा। ॿिए ॾींहं ते, जंहिं ॾींहं ते समय हुयो उन पंचायत जो, भोजन जो, भंडारे जो, उन खां सभु पहिरियों ई अची विया। अञा उहो देवता धीरे धीरे पिया अचनि, ॾकनि पिया, भई अलाए छा थींदो, अलाए छा थींदो। उहो त पहिरियों ई अची विया ख़ुशीअ में कि हाणे असांखे बि वारो मिलंदो, असांजी बि पूजा थींदी। घर घर में माण्हू असांजी बि तस्वीर लॻाईंदा, जीअं गणपतिअ जी लॻाईंदा आहिनि, लक्ष्मीअ जी लॻाईंदा आहिनि, कृष्ण जी लॻाईंदा आहिनि, तीअं असांजी बि लॻाईंदा। राक्षस ख़ुशि थियण लॻा। प्रीति भोज जो आयोजन ब्रह्मा कयो, सभु आया, देवताऊं बि आया, राक्षस बि आया, सभु अची पहुता। भोजन तैयार थी वियो? हाँ भाई, भोजन तैयार आहे? हा भोजन तैयार आहे। चयो भोजन तैयार आहे, पहिरियों भोजन थींदो, पोइ पंचायत थींदी। छोकी अलाए घणी देरि पंचायत हले, तव्हां बुख में वेही न सघंदव। पर भोजन जो हिकु नियम आहे कि अॼु जेके बि तव्हां आया आहियो, उन्हनि सभिनी जा 2 हथ रसियुनि सां ॿधा वेंदा, देवताउनि जा बि ऐं राक्षसनि जा बि। त तव्हांखे हथ ॿधी करे इहो भोजन स्वीकार करणो आहे। त राक्षसनि चयो असां त कलाक अॻु में ई अची विया आहियूं, जल्दी कयो, ॿधो भला, ऐं असांखे पहिरियों खाइणी आहे भोजन। कीअं खाई सघंदासीं उहो सोचण लॻा। चयो हलो खाईंदासीं, ॾिसूं था, हथ ॿधी छो न खाई वेंदासीं। पोइ कीअं खाइण लॻा ख़बर अथव? जानवरनि वांगुरु खाइण लॻा। हथ ॿधल आहिनि त ईअं ई मुंहुं विझनि पिया, थाली चट पूरी, हिकु ई ॼणो, हिकु थाल गायब। अच्छा जाम ॿियो कुझु खणनि पिया, कुझु त ईअं खणी करे न पियो वञे अगरि मुंहं ताईं, त मथे फिटी पिया कनि, वरी कैच पिया कनि। मतिलबु अहिड़ी उन्हनि जी हालत थी, देवताऊं चुप करे बीठा पासे में। सभिनि पहिरियों राक्षसनि खे ॾिनो नंबर, सभिनी भोजन जी पूरी सत्यानाश करे छॾी, खाई बि न सघिया, नुक़सान करे छॾियो, ठीक सां खाई बि न सघिया। या खाधऊं बि त ईअं ई, कंहिंखे सिर्फ़ु सलाद हथ आई त सलाद खाधी उन, कंहिंखे सब्जी हथ आई त उन सब्जी खाई खपाए छॾी,
कोई बस ढोढा ही पियो खाए, वरी ढोढा भी ब्रह्मा अहिड़ा ठाराया हुया कि कैंचिन सां कढ। तो राक्षसन चबाड़े वञनि पिया, ठीकु आहे। पोइ आयो वारो देवताउनि जो। त देवताउनि छा कयो ख़बर अथव? कुझु बि न कयो। हथ उन्हनि जा बि ॿधल हुया। उन्हनि प्रेम सां हिकिड़ो देवता खणे पियो ॿिए खे खाराए पियो हीअं, ऐं उहो साम्हूं वारो देवता खणे पियो ॿिए खे पियो खाराए। त हिकु दाणो बि हेठि बि न केरियऊं, हिकु दाणो बि नुक़सान बि न कयूं, ऐं सभिनी मां थोरो थोरो खाधऊं। ऐं ॿिए खे सलाह पिया कनि, अरे हे रसमलाई खा न थोरी, तूं खा न। वरी उनखे पियो सलाह, हाँ हे गाजर जो हलवो खा न, तूं खा। प्यार सां हिक ॿिए खे, अरे अरे ही खा त पनीर चिली। वरी होॾो ॻोल्हिया हेॾे, अरे वाह हेॾी त मसाला डोसा अथई, सांबर बड़ा। वरी जेके देवताउनि जी स्त्रियूं हुयूं उहे माताऊं बि, उन्हनि जा बि हथ देवियुनि जा बि ॿधल हुया। पोइ हिक ॿिए खे ईअं गोलगप्पा खाराइण लॻियूं। अञा ब्रह्मा वॾा ठाराया हुया, ब्रह्मा महाराज वॾा गोलगप्पा ही वॾो वॾो वात खोले, हा हिक ॿिए खे खाराइण लॻियूं प्रेम सां। अञा अञा खा न, हिकु ॿ अञा खा। ये सूजीअ जा अथई गोलगप्पा, हो कोन्हे चकर बाटा जहिड़ा, ये सूजीअ जा ठहियल अथई। जॾहिं राक्षसनि ॾिठो कि अरे इहो दिमाग़ असांखे छो न आयो, असां बि सां एॾो नुक़सान बि कयोसीं, ठीक सां स्वाद बि न वरितोसीं। जंहिंखे हिकु शइ हथ आई त उहो ॿिए खे न ॾींदो आहे। राक्षसनि जो स्वभाव ईअं हूंदो अथव कि उनखे रसगुल्लनि जो थाल अची वियो त बसि पोइ उनखे इहो, ॿियो कोई उन में हथ नथो लॻाए सघे। तव्हां ध्यानु ॾिजो, तव्हां ॿाहिरि रोटी ॾींदा आहियो कुतनि खे, हाजा न चओ, हा न, गांइ खे बि ॾींदा हूंदव, कुतनि खे ॾींदा हूंदव, पर जंहिंमहिल तव्हां कुतनि खे रोटी ॾींदव, अगरि तव्हां हिकु जॻह ते ॾेई छॾी त पोइ न खाईंदव कुता। हिकु ई कुतो खाईंदो जेको हुन में पहलवान हूंदो, ताक़त वारो हूंदो, ॿिया सभु पासे थी वेंदा। ऐं अगरि तव्हां उन्हनि खे ठीक सां विराए अलॻि अलॻि जॻह ते रखी ॾींदव त उहे खाईंदा, बाक़ी न त न। उन्हनि जो स्वभाव ईअं हूंदो आहे कुतनि जो कि उहो जेको ताक़त वारो हूंदो बसि उहो ई खाईंदो, ॿिया सभु चुप करे बीह रहंदा। अच्छा उहो खाई करे बस बि कंदो न त वीचारा ॿिया उन जे वेझो न वेंदा, उहे चुप करे वेठा हूंदा। ऐं उन्हनि में वरी अहिड़ी भावना हूंदी आहे कि उहे ॿिए खे सहंदा ई न आहिनि। उहो त बीठो ई हूंदो, भले न खाईंदो त बि बीठो हूंदो, जीअं जेको पियो आहे खाधो उहो ॿियो कोई कुतो न खाए। त राक्षसनि जो स्वभाव ईअं आहे। ऐं देवताउनि जो स्वभाव ईअं आहे कि बसि ॿिए खे खाराए, ॿिए खे ख़ुशि रख, ॿिए खे राज़ी रख, तॾहिं उन्हनि जी पूजा थी थिए। ब्रह्मा चयनि भाई तॾहिं हे पूजनीय आहिनि कि भॻवानु इन्हनि जो स्वभाव देवता जो ठाहियो आहे, ऐं भॻवानु तव्हांजो स्वभाव राक्षसनि जो ठाहियो आहे, त तव्हां सहो नथा। हिकु ई ॼणो सभु कुझु खाई ख़तमु थो करणु चाहे। ऐं हिननि जो स्वभाव ईअं आहे कि ॿिए खे राज़ी कर, ॿिए खे ख़ुशि कर। अगरि तुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे कि तूं साम्हूं वारे खे सदाई ख़ुशि रखणु थो चाहीं त तूं देवता आहे। अगरि तुंहिंजो स्वभाव स्वार्थ वारो आहे कि सिर्फ़ु तूं पाण थो खाएं, पंहिंजो पेट थो भरे, पंहिंजी दिलि ख़ुशि थो करे, ॿिए जी दिलि खे सोचे ई नथो, ॿिए जी आत्मा कीअं ख़ुशि थिए उहो सोचे ई नथो, त पोइ तूं आहे त भले मनुष्य जे शरीर में, साहिब चवनि था करतूत पशु की मानुष जात। मनुष्य जो ख़ाली तोखे शरीर मिलियो आहे। त इन करे संतनि जी वाणीअ में अचे थो कि मनुष्य थी करे चाहे त देवता ठहे, चाहे त भगवान ठहे, ऐं मनुष्य थी करे चाहे त हेठि वञे राक्षस ठहे, अञा जानवर ठहे, पशु ठहे, जीव जंतु ठहे, कीड़ो मकोड़ो ठहे, जो नालीअ में ई सॼो जीवन गुज़ारे था छॾनि, कीड़ा मकोड़ा। जीव जंतु अहिड़ा आहिनि जेके नालीअ में पैदा थींदा, नालीअ में ई उन्हनि जो जीवन ख़तमु थी वेंदो आहे। तीअं भॻवानु असांखे इंसानी देह ॾिनी आहे, मानुष देह ॾिनी आहे,
मानुष देह पाए पद हरि भज नानक बात बताई। तो असां सब मिली करे ये जीवन भगवान जी भक्ति में लगायूं।